1948 में सिंध का रत्ताम पहुतुसि। तॾहिं मां 6 साल जो हुयुसि। मां जॾहिं उहे पुराणी ॻाल्हियूं ॿुधाईंदो हुउसि घर में त माण्हू ताजुब कंदा त एतिरो यादि कीअं आहे एतिरो नंढो। वरी रतलाम में आयासीं त सभु पंहिंजे धंधे में लॻा पिया त मुंहिंजूं शैतानियूं मूंखे आज़ादी मिली वई, कोई कंट्रोल न, मेरे पर कंट्रोल नहीं। त उते रेलवे शेड हो, उन साम्हूं घर हो, कोयलनि जी चोरी कंदा हुआसीं, वरी स्टेशन ते वञी करे फ्रूट चोराईंदा हुआसीं खाइण लाइ। थोरो वरायासीं त बोरियूं विकियूं, खीर विकियो, अलाए छा छा कयो, पर उहो स्टेशन ते चोरियूं हलंदियूं रहंदियूं। ऐं उन जूं काफ़ी कुझु रोचक घटनाऊं बि थियूं। त मूंखे लॻंदो हो त मुंहिंजो बचपन जेको आहे न अजीब बचपन, बहुत ही अजीब बचपन था, अनकंट्रोल, किसी का कंट्रोल नहीं। मुझे तो इच्छा हुई कि मां ये किताब लिखां, छो जो उन सां माण्हुनि खे इंस्पिरेशन मिलंदी, ॿारनि खे, ॿार बि पढ़ी सघनि था, जीअं धमालू कंदे बि माण्हू प्रोग्रेस करे सघे।